ख़ैर हमारे वकार महिला प्रोग्राम में जो मेज़बान वकार शर्मा जी मुल्क अंदर मुख़्तलिफ़ पार्टियुनि में शमूलियत इख्तियार करण जो सिलसिलो जारी है। जेके कंहिं पार्टी में आहिनि वरी उन पार्टी में मायूस था थियनि वरी ॿी पार्टी में वञी पंहिंजी क़िस्मत जो आज़माइश जो फ़ैसिलो था कनि। ताज़ो सैयद गोसल अली शाह जेको पहिरियों नून लीग में हुयो वरी उन खां पोइ GD में आयो, हाणे उहो ई सैयद गोसल अली शाह जेको आहे PTI में शमूलियत कई आहे। उन सां गॾु सैयद ज़फ़र शाह जेको वफ़ाक़ वज़ीर हुयो उन बि PTI में शमूलियत कई आहे। उन खां अॻु जेको आहे अरबाब गुलाम रहीम जेको साबिक़ वज़ीर सिंध हुयो उन बि PTI में शमूलियत कई आहे। छा PTI जी हुकूमत 2023 में जेको आहे सिंध अंदरि बि ठाहींदा हिन जे मुतलिक़ अॼु असां PTI जो अॻवान बि मौजूदु हुई, वरी टेलीफोन लाइन ते पीपल्स पार्टी जा अॻवान बि मौजूदु आहे। सभ खां पहिरियां नूर सभा सां ॻाल्हायूं था, PTI ज़िले जी सदर आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त छा जेके PTI में मुख़्तलिफ़ अॻवाननि जो शमूलियत जो सिलसिलो जारी है, छा ईंदड़ हुकूमत हुआ सिंध के अंदर भी ठाहींदा। नूर साहब आपकी मेहरबानी, आपने हमें टाइम दिया। क्या कहेंगी मुख्तलिफ पार्टी से जो लोग जो है PTI में शमूलियत इख्तियार करें, क्या जो 2023 की इलेक्शन है उसमें जो है आप सिंध के अंदर भी हुकूमत बनाएंगे? जी बरकार, जिस तरह से अभी गौसली साहब अरबाज साहब मुजफ्फर साहब ने PTI में शमूलियत इख्तियार की है तो उससे हमें यही लग रहा है कि जिस तरह से पीपल्स पार्टी जो है वो बिल्कुल नाकाम हो चुकी है सिंध में और लोग उससे बेहद मायूस हैं, क्योंकि पीपल्स पार्टी जो है वो क्या करते हैं कि अपने मनपसंद लोगों को वो जो है अपने प्रोग्राम्स देते हैं, अपने जॉब्स देते हैं, यानी कि वो अपने मनपसंद लोगों को खुश करते हैं, बाकी जो गरीब आवाम है वो वैसे ही खसारे में है। आप अभी देख लें जिस तरह से IBA के टेस्ट हुए हैं तो उसमें किस कदर जो है स्टूडेंट्स ने मेहनत की है बट उनको रिजल्ट 0 उनका आया है। उसका रीज़न सिर्फ यही है जो मनपसंद लोग हैं उनको नौकरियां जो है वो डिवाइड की गई हैं और IBA के जो टेस्ट लिए हैं वो जस्ट फॉर्मेलिटी के लिए लिए। अभी हमारी हुकूमतें जो है वो डेवलप होती जा रही हैं, जिस तरह से कश्मीर से जो है इमरान खान साहब ने विन किया है, इसी तरह जो है इंशाअल्लाह ताला 2023 में भी सिंध में भी जो है PTI की हुकूमत आएगी। नूर साहब, मेरा दूसरा सवाल आपसे ये है, कौन कौन सी शख्सियत आपके क़यादत के साथ राब्ते में है जो कुछ दिनों के अंदर PTI में शमूलियत इख्तियार करेंगी? देखिए बरकार, हमारे कैद के साथ जो है पुलिस सिंध की अहम शख्सियात हैं जो अभी रास्ते में हैं। जिस तरह से गौसली शाह साहब हैं उन्होंने भी ऐलान किया है, क्योंकि पीपल्स पार्टी से, नून लीग से, इन तमाम पार्टी से जो है वो आवाम मायूस हो चुकी है और वो जो है आहिस्ता आहिस्ता हमारी पार्टी में शमूलियत अख्तियार कर रहे हैं और इंशाअल्लाह जो अहम शख्सियात हैं वो अनकरीब जो है PTI में ऐलान करेंगी और आप सबके सामने नजर आप कराएंगे। नूर सभा जी ॻाल्हि ॿोल ॿुधी उन चयो जेके आहे मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा अॻुवान आहिनि पंहिंजी पार्टियुनि मां मायूस थी करे PTI में शमूलियत इख्तियार करे छो त PTI अवामी पार्टी आवाम जा कमकार करे थी, मुल्क अंदरि जेको आहे बेरोज़गारी ख़तमु करे थी, करप्शन ते जो आहे ॿुझो थी ॾे, इन जे करे जेके उहे अॻुवान आहिनि शमूलियत कंदा आहिनि। कुझु ॿिया ॿीड़ा अॻुवान आहिनि जेके जल्द खैरपुर समेत पूरी सिंध मां PTI में शमूलियत इख्तियार कंदा। उन जो चवणो त जेका ईंदड़ हुकूमत हूंदी उहा पूरे मुल्क अंदरि त ठाहींदासीं पर सिंध जे अंदरि बि ठाहींदासीं। इन मुतलिक़ असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जी जेका ज़िले जी इंफॉर्मेशन सेक्रेटरी आहे राबिया अब्बासी, उहा असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। राबिया अब्बासी, तव्हांजी मेहरबानी, छा चवंदव जेका मेहताब अकबर राशिदी ऐं अकबर शाह राशिदी फंक्शन लीग को छॾे करे पीपल्स पार्टी में शमूलियत इख्तियार कई है, गोसली शाह ऐं ज़फ़र शाह जेको आहे BDA खे छॾे करे PTI में शमूलियत इख्तियार कई आहे, छा इन ते PTI खे को फ़ाइदो पवंदो या जेके अकबर शाह राशिदी ऐं मेहताब अकबर शाह राशिदी फंक्शन लीग खे छॾे करे पीपल्स पार्टी में आहिनि, छा उन सां पीपल्स पार्टी खे फ़ाइदो पवंदो? जीअं त अदा पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकु अवामी पार्टी आहे जंहिं हमेशह अवाम जे लाइ सियासत कई आहे ऐं अवाम जी ख़िदमत ते यकीन रखियो आहे। हिन वक़्तु बि PTI जे ग़लति पॉलिसियुनि जे करे अवाम तमामु घणो अज़ाब भोगे रहियो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन वक़्तु बि अवाम जे लाइ कमु करे रही आहे। उन्हनि जे करे, उन्हनि कमनि खे ॾिसी, उन ई सबबनि जे करे मोहतरमा मेहताब अकबर राशिदी ऐं उन्हनि जी फैमिली पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत इख्तियार कई आहे ऐं उन्हनि जेको इहो सुठो सवण आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत इख्तियार कई आहे, जंहिंजे नतीजे में इहो थींदो जो हू अवाम जी ख़िदमत कंदा ऐं बर वक़्तु उनजो तमामु सुठो फ़ैसिलो आहे जो मेहताब अकबर राशिदी साहिबा जन पाकिस्तान पीपल्स पार्टीअ सां मिली करे हाणे अवाम जी ख़िदमत ते यकीन रखंदा ऐं अवाम जे लाइ जेतिरो थी सघंदो पाण खे जाखोड़ी किरदारु अदा कंदा। बाक़ी सवाल आहे अवां जो त ज़फ़र शाह साहिब जन ऐं गौसली शाह साहिब जन PTI में शमूलियत इख्तियार कई आहे, जेको उन्हनि जो उहो असां चई सघूं था त ज़ाती फ़ैसिलो आहे।
तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो त PTI अवाम जी नज़रुनि में बिल्कुल भी किरी चुकी आहे। हर तरफ़ PTI जे लाइ अवाम जूं रड़ियूं निकिरी रहियूं आहिनि त PTI जो ज़ुल्म जे करे अवाम बेरोज़गार, अवाम जी नौकरियूं हली वियूं, अवाम लाइ खाद खुराक तमामु ॾुखी थी वई आहे। अवाम जे लाइ जेको हिकिड़े फंडामेंटल राइट आहे जीअण जो, उहे तमामु नुक़सानदेह थी चुका आहिनि त अवाम नथो जी सघे। बाक़ी ज़फ़र शाहजन जो ऐं गौंसली शाहजन जो पार्टी में अचण या वञण जो कोई माना नथो रखे। उहे अवाम खे कोई बि रिलीफ नथा ॾेई सघनि। राबिया बाती, मुंहिंजो ॿियो सुवालु इहो आहे त छा PTI जी हुकूमत जेका हिन वफ़ाक़ में हुनजी हुकूमत आहे, छा 2023 जी जेका इलेक्शन थींदी उनजी दावा इहा आहे त असां पूरे पाकिस्तान अंदरि हुकूमत ठाहींदासीं, बल्कि पोइ सिंध सूबे में बि PTI जी हुकूमत हूंदी, छा उहे सिंध सूबे जे अंदरि हुकूमत पंहिंजी ठाहे सघंदा? PTI सिंध त छा पर 2023 जी इलेक्शन में पाकिस्तान में बि नज़र न ईंदी। उन्हनि अवाम सां जेको ज़ुल्म कयो आहे कंहिंखां बि लिकियल न आहे। हिन वक़्त बि अवाम रोडनि ते एतिजाज करे रहियो आहे। PTI जेका गवर्नमेंट आहे, तव्हांजे सवाल मुताबिक़ त सिंध में 2023 में पंहिंजी जाइ ठाहींदी, बिल्कुल बि न। सिंध में त छा पर वफ़ाक़ में 2023 जी इलेक्शन में PTI जो नालो निशान ई न रहंदो। इंशा अल्लाह ताला 2023 में पाकिस्तान पीपल्स पार्टी वफ़ाक़ में पंहिंजी गवर्नमेंट ठाहींदी ऐं असांजो बिलावल भुट्टो ज़रदारी साहब इंशा अल्लाह वज़ीर आज़म पाकिस्तान थींदो। जी नाज़रीन, तव्हां मुख़्तलिफ़ अॻवाननि जो ॻाल्हियूं ॿुधो। PTI वारनि जो इहो चवणो त असां सिंध जे अंदरि 2023 इलेक्शन में हुकूमत ठाहींदासीं, जॾहिं त पीपल्स पार्टी वारनि जो चवणो त PTI सिर्फ़ु ख़्वाब थी ॾिसे, उन्हनि एतिरी महांगाई कई आहे जो अवाम उन्हनि मां बेज़ार थी चुका आहे। सिंध जे अंदरि छा हुकूमत ठाहींदा, ईंदड़ इलेक्शन में उहे सीटूं ई न खणी सघंदा। इहो त इलेक्शन जो जेको दौर ईंदो 2023 उन में ई ख़बर पवंदी PTI हिकिड़े सूबे ताईं महदूद थी रहे या वफ़ाक़ में हुकूमत थी ठाहे या सिंध में हुकूमत थी ठाहे या पीपल्स पार्टी वफ़ाक़ में हुकूमत थी ठाहे, पीपल्स पार्टी सूबे ताईं महदूद थिए। इहो ईंदड़ वक़्तु ई ॿुधाईंदो, अवाम जो वोट इहो ज़ाहिर कंदो त कंहिंजी हुकूमत ठही सघंदी। पंहिंजे मेज़बान वक़ार हुसैन मंगी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।